अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। मोरो भरिसां नवां जतोई में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जे डिवीज़नल सदर ऐं कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नवां जतोई पहुची पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ऑफिस जो इफ़्तिताह कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिब ज़ियाउल हसन लंजार जो नवां जतोई पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते मेवो ख़ान कोरेजो, चेयरमैन आसिफ अली कोरेजो, वाइस चेयरमैन ज़ुल्फ़कार अली कोरेजो, सूमर ख़ान चांडियो ऐं फ़क़ीर रोशन अली खोसो पारां डिवीज़नल सदर जे मान में आजियाणो पिणु ॾिनो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे ज़ियाउल हसन लंजार चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा वाहिद पार्टी आहे जिते अवामी मसइला वधि खां वधि हल कया वञनि था। अवाम सां कयल हर वाइदो वफ़ा थींदो आहे। अॻु बि तरक़ियाती कम, बुनियादी सहूलतूं ऐं नौकरियूं ॾिनियूं आहिनि। इंशाअल्लाह अॻिते बि अवाम जी ख़िदमत जारी रखी वेंदी। उन मौक़े ते PP ज़िले नौशर फ़ेरोज़ जो सदर फ़ेरोज़ अहमद जमाली, MPA मुमताज़ अली चांडियो, रईस अज़ीज़ अहमद बिहर, डॉक्टर मज़हर कल्होड़ो, न्याज़ जेसर, पार्टी जा ॿिया अॻवान ऐं कारकुन पिणु वॾी तइदाद में मौजूदु हुआ।